डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी जी हिदायतुनि ते जबरीपुर जे ख़ात्मे जे हवाले सां जुड़ियल डिस्ट्रिक्ट विजिलेंस कमेटी जी हिक गॾिजाणी एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान खासकेरी जी सदारत हेठि संदसि ऑफिस में थी। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे हुन लेबर खाते जे ज़िले अमलदारनि खे हिदायत कई त हू सिंध बॉन्डेड लेबर सिस्टम ते अमल दरामद खे हर सूरत में यकीनी बणाइनि त जीअं जबरीपुर जे ख़ात्मे खे यकीनी बणाए सघिजे। एडिशनल डिप्टी कमिश्नर खेनि इहा पिणु हिदायत कई त हू ईंदड़ गॾिजाणी खां अॻु सिंध बॉन्डेड लेबर सिस्टम एक्ट 2016 जो चङी रीति मुतालियो कनि त जीअं खेनि संदनि ज़िम्मेवारी ऐं मक़सद बाबति ॼाण हासिल थी सघे। हुन चयो त अदालत पारां सिंध बॉन्डेड लेबर सिस्टम ज़रिए पोरियतनि खां जबरी पोरियो कराईंदड़नि खे कानून जी गिरफ़्त में आणे सघिबो ऐं संदनि हक़ तलफ़ी कॾहिं बि कोन थींदी। हुन मौक़े ते गॾिजाणी में मौजूदु मेंबरनि पारां मज़दूरनि खे संदनि बुनियादी हक़नि बाबति ॼाण फ़राहम करण लाइ यूनियन काउंसिल सतह ते सेमिनार कराइण जी तजवीज़ पिणु पेश कई वई, जंहिं ते एडिशनल डिप्टी कमिश्नर ज़िले इंतज़ामिया पारां हर मुमकिन सहकार जो यकीन ॾियारियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची